नस्तईनुह मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु व अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु अम्मा बअदु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम क़द अफ़लहल मुअमिनून अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैत अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद सुब्हानका ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम रब्बि शरह ली सदरी व यस्सिर ली अम्री वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। अज़ीज़ दोस्तों, इंतहाई मुफस्सल खिताब अहूं तवा ॿुधी चुका आहियूं। इंसान जी इस्लाह अगर मक़सूद हुजे तो उन्हें जी इस्लाह जे लाइ हिकिड़ी आयत ही काफ़ी आहे। नबी करीम अलैहिस्सलाम जे ज़माने में सहाबा किराम रिज़वानुल्लाहि अलैहिम अजमईन उन्हनि जे ईमान जा इस्लाम जा तव्हां वाक़िया पढ़ंदो, को हिकिड़ी आयत मां मुतासिर थियो, को हिकिड़े वाक़े मां मुतासिर थियो, को हिकिड़ी हदीस मां मुतासिर थियो। असीं जेकॾहिं बयान शुदा ॻाल्हियुनि में अगरि कंहिं हिकिड़ी ॻाल्हि ते बि गौर कयूं त इंशाअल्लाह असांजी इस्लाह लाइ उहा ॻाल्हि काफ़ी आहे। पर वरी बि इन सिलसिले खे मज़ीद अॻिते वधाईंदे इंशाअल्लाह तव्हांजे साम्हूं चंद गुज़ारिशूं ज़िक्र करियां थो। अॼोकी नशिस्त में तव्हांजे साम्हूं इंशाअल्लाह अल्लाह जी मदद सां टे ॻाल्हियूं ज़िक्र करियां थो। ऐं यकीन ॼाणियो ज़रूरत त असांखे सॼे दीन जी आहे। असांजे माशरे में दीन जी का बि अमली सूरत मौजूद कान्हे का। तव्हां करे माशरे जो जाइज़ो वठण जे लाइ कलामुल्लाह खे तर्जुमे सां पढ़ो। पहिरीं पहिरीं सूरत अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन पढ़ी शुरू कयो। सूरे बकरा पढ़ो, सूरे आल इमरान पढ़ो, निसा, माइदा। यकीन ॼाणियो वॾी ॾुख जी ॻाल्हि अथव, पढ़दे 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 तव्हां वन्नास थी वञी करे पहुचो आयतूं 6000 खां बि मथे आहिनि। हिकिड़ी बि अहिड़ी आयत कान्हे जहिड़े तरीक़े सां अमल ऐं अक़ीदे जो असां खां मुतालबो करे उन हिकिड़ी आयत ते असीं अंगुर रखूं त आऊं हिन ते पूरो आहे। अक़ीदो, अमल, मामलात, मसाइल असीं कंहिं बि शइ में पूरा कोन आहियूं। पूरा त पले भले के का दिलचस्पी कान्हे का। अल्लाह जी नाज़िल कयल तालीम खे ॾिसी वरी असीं पंहिंजे माशरे खे ॾिसूं था। असांजे माशरे में क़रीब क़रीब इहा हालत अथव, दीन ते अमल त परियो अणसिधी तरह दीन सां नफ़रत आहे। गुफ़्तगू खे मुख़्तसर थो कयां, मुतवज्जे थियो। इहे असांजूं निशिस्तूं, महफ़िलूं, मजलिसूं ऐं तव्हां असीं सभु शामिल आहियूं। सुभाणे तव्हां जाइज़ो वठो, ॾिसो दुनिया जा रंग ढंग। असांजो हेॾे उॾेरो लाल आहे, हेॾे असांजी मटियारी आहे, ख़ैबर आहे, वॾी उताक आहे, वॾी मजलिस आहे। समाज जा लिखिया पढ़िया 5 7 10 गॾ थिया। सियासत जी ख़बर हले पई, को कहिड़ी ख़बर पियो करे, को कहिड़ी ख़बर, को के चैनल तां ॿुधी आयो, को अख़बार जी ख़बर। नून लीग ही कयो, PTI ही कयो, फंक्शनल ही कयो, फिलानी तंज़ीम ही कयो। ॾिसंदव त मजलिस मतल्ला माण्हू तव्हांखे बहकंदे नज़र ईंदा। जेकॾहिं हिकिड़े माण्हू के कुंड में वेही चयो त अल्लाह क़ुरान में ही चयो आहे, यकीन ॼाणियो मजलिस वारनि जा रंग लही वेंदा। ही चरियो आयो किथां आहे?
चाहींदा त ही जेका ॻाल्हि करे पियो इन जी इन ॻाल्हि खे अध में हिनखे चुप करायूं। हीअ असां मुसलमाननि जो हाल आहे। दीन ते अमल त कोन्हे पर अण सिधी तरह अल्लाह जे दीन सां नफ़रत आहे। ऐं हिन टोपी सां नफ़रत आहे, हिन ॾाढ़ी सां नफ़रत आहे, नमाज़ सां नफ़रत आहे। अमल जो पंध त परे रहियो। जेकॾहिं शलवार खे बेड़ी खां मथे रखो माण्हू तंस कंदा, माण्हुनि जा तबसरा ॿुधंदो। हिन पुरफितन दौर में यकीन ॼाणियो हक़ीक़तूं ॾिसूं था। इस्लाम जे मुताबिक़ हलण लाइ कोशिश घटि आहे, इस्लाम जे मुखालिफ़ हलण जी कोशिश घणी आहे। हिन में को हिकिड़ो फर्द, को कबीलो, को इलाक़ो, को खितो न, पूरी दुनिया ते नज़र कयो हर जाइ ते असां मुसलमाननि जी इहा हालत आहे। पर हाणे पूरे आलम में इस्लाम जा मामलात त बाद में, पर हिते असीं जेके गॾु थिया आहियूं ऐं ई तव्हां जेके हिते हिक ॿिए जूं ॻाल्हियूं ही ॿुधियूं था, ही मजलिस बि अमानत आहे, ही ॿुधण ॿुधाइण जा मवाक़े बि अमानत आहिनि। किरामन कातिबीन यअलमून मा तफ़अलून, ही कुलनि वारी फौज लिखे पई त ही फर्द हिते गॾु थिया हा, ये असांजा मामलात लिखिया पिया वञनि। मौला मोकिया ॾिना आहिनि। मतां सुभाणे मरण जे वक़्त, मतां सुभाणे क़ब्र जे नंढड़े घर में, मतां सुभाणे क़यामत जे वॾे ॾींहुं केरु चवे त मौत जी दावत कान पुगी। ही मजलिसूं, ही महफ़िलूं असांजे मथां हुज्जत क़ाइम पियूं कनि। मुड़ी वञ, अञा वक़्त अथई, अञा टाइम अथई कि ॿिए ते न पंहिंजे पाण ते एहसान कर, मोटी आ पंहिंजे रब जे दर ते। वगरना रब जो दर छॾे अॻियां बि नाकाम थी विया, क़यामत ताईं इन दर खे छॾींदड़ करे बि कामयाब कोन थींदा। हाणे इन दीन जे वसी तरीन हकामात मञा ऐं टे हिकिड़ा सबक़ जो कि नशिश में इंशाअल्लाह ज़िक्र करियां थो, जिन जी अवल तां इहे चवां मूंखे ज़रूरत आहे। उन खां पोइ तव्हांखे ॾिसां त हर माण्हू खे इन टिनि सबक़नि खे अख़्तियार करण जी ज़रूरत आहे। ये सबक़ असां विसारे छॾिया आहिनि। अमल त अमल, पर असां ॼाण ई न पिया रखूं, ॼाणी वाणी बसी अणॼाण बणिया वेठा आहियूं। ऐं ही टे उहे अहम सबक़ अथव जेसी ज़िंदगियुनि में न आया। यादि रखी छॾे तो ज़िंदगियूं सजायूं कोन चइबियूं, अजायूं चइबियूं। ऐं हिननि मजलिसनि जी गॾिजाणी जो मक़सदु इहो आहे त असीं पंहिंजी इस्लाह करियूं। अॼो की हिन मजलिस में गॾु वेही ईमानी में हलिया वञो। अरफात जो मैदान हो, मुज़दलिफ़ा जी जाइ हुई, मीना जो मक़ाम हो, बैतुल्लाह हुयो, मस्जिद नबवी हुई, मदीने पाक जूं घिटियूं हुई, गलियूं हुयूं। मिठड़ा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम पंहिंजे अहबाब सां गॾु वेहंदा हा, उनखे नसीहतूं कंदा हा। मक़सदु छा हूंदो हो? अचो अल्लाह जी तइलीम ॼाणे पंहिंजे धणी जे दर ते रुजू कयूं। अॼु असीं बि उन सुन्नत ते अमल कंदे, हिकु सियासी जलसो कोन्हे, को पावर शो मक़सूद कोन्हे, कंहिंखे ऊचो या नीचो करणु मक़सूद कोन्हे। हिन प्रोग्रामनि जी इस्लाह आहे। असीं पंहिंजी ज़िंदगी जे मक़सद खे सुञाणियूं। इंसान पाण खे केॾो बि कामिल सम्झे, पर अल्लाह फरमायो नाक़िस आहे। इन जे नालनि में हिकिड़ो नालो आहे नास। कुल अऊज़ु बिरब्बिन नास, मलिकिन नास, इलाहिन नास। नास जी माना ये भुल कंदड़, ग़लती कंदड़, ख़ता कंदड़। हिननि जे अब्बे खां ग़लती थी, हिननि जी अम्मड़ खां ग़लती थी। ग़लती ऐं ख़ता हिन इंसान जे ख़मीर में शामिल आहे। रब जी फरमाया तो तू ग़लतियूं कंदे तोखे सम्झ सोच महदूद आहे। असीं दुनिया में पैदा करे तुंहिंजी रहनुमाई था कयूं, मतां तो नुक़सान ॾिसी, छो तो हो 99 मान खां वधीक मुहबत करण वारो आहे। हुन नथो चाहे त पैदा करे तव्हांखे छॾे ॾियां, तव्हां ग़लति रस्ता वठी ग़लति कार्यूं करे नाकाम थियो। न, वो असांखे सॾे करे असांजी इस्लाह थो करे क़ुरान जे ज़रिए, मिलड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे फरमान जे ज़रिए। ही सबक़ पढ़ंदो त पोइ मंज़िल मिलंदो। टिन सबक़नि में पहिरियों सबक़, पहिरीं ॻाल्हि मिलड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी हदीस मुबारक आहे, जेका असांजे ज़हननि जो इलाज करे थी। ऐं तव्हां मिड़ई जेके ते वेठा आहियूं, दिल सां जेकॾहिं गौर कयूं था त इहो सबक़ असांखे विसरिल आहे। उहो सबक़ कहिड़ो? हदीस किताब सुनन तिरमिज़ी में, अब्वाब सैर में, बाब मा जा फिल हुलूल में मारूफ हदीस मुबारक आहे। मिठड़े मोहम्मद करीम अलैहिस्सलाम ने फरमायो, उमर, ओ उमर। जवाब देंदा, जी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। पर फरमाया, कुम या उमर, उमर उठ, पनाद फिन्नास, वञ मदीने जे पाक शहर में ऐलान कर, पढ़ो घुमा, नस माण्हुनि खे, माण्हुनि जे ज़हननि में तसव्वुर विहार। ही रुगो अहले मदीना खे नसीहत कान्हे का,
कुल या अय्युहन्नासु इन्नी रसूलुल्लाहि इलैकुम जमीया। मोहम्मद करीम अलैहिस्सलाम पूरे जहान जेला पूरी इंसानियत ला रसूला। क़यामत अचण वारन के नसीहत ॾियण कन पिया। मा कान मुहम्मदुन अबा अहदिन मिन रिजालिकुम वलाकिन रसूलुल्लाहि व खातमन नबिय्यीन व कान अल्लाहु बिकुल्लि शैइन अलीमा। जे सरदार जी सरदारी एडी अजीम आ, उनजी आमद खां बाद में कि नए सरदार जी जरूरत ही कान पवंदी ही खातमुन नबिय्यीना। व इज़ अख़ज़ अल्लाहु मीसाक़न नबिय्यीना लमा आतैतुकुम मिन किताबिन व हिक्मा सुम्मा जाअकुम रसूलुम मुसद्दिक़ुन लिमा माअकुम लतुअमिनुन बिही व लतंसुरुन्नह क़ाल अक़ररतुम व अख़ज़्तुम अला ज़ालिकुम मिस्री क़ालू अक़ररना क़ाल फशहदू व अना माअकुम मिनश शाहिदीन। ई उहो सरदार आ जे आमद खां अॻु अल्लाह नबियन खां नबियन जे अरवाहन खां वादा वरता। केड़ा वायदा वरता? ओ नबियो तव्हां के नबी बनाए करे मोकलींदम, पर बुधो अगर तव्हां जे ज़मानन में मिठड़ो मुहम्मद करीम अलैहिस्सलाम अची वने त हिनजी ज़ात अक़दसी तालीम ते अमल कजो, हिनजे दीन जा दाई बणजी करे मदद कजो। अज उहा ज़ात क़यामती जे ले दुनिया के पैगाम पीरे। ये समझो तो सोने उमर का ऐलान करायो पियो वने त मदीने वाला बि ॿुधन, सहाबा बि ॿुधन, ताबई बि ॿुधन, तबा ताबई बि ॿुधन, चोॾहीं सदी जा मटियारी जा मुसलमान बि ॿुधन त हक़ीक़त छा आहे। सोना रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान कहिड़ो पिया कराइनि? तसव्वुरनि जो इलाज आ, ज़हननि जो इलाज आ। पाण फरमाईंदा उमर वञी करे मदीने में ऐलान करे माण्हुनि खे ॿुधा ला यदखुलुल जन्नत इल्लल मुमिनून। ओ सुना उमर माण्हुनि खे चओ त कामयाब सिर्फ़ मोमिन थींदा। अल्लाह जी जन्नत सिर्फ़ मोमिन माणींदा, कामयाबी कामरानी सिर्फ़ मोमिन माणींदा, मंज़िल मक़सूद ते सिर्फ़ मोमिन पहुचंदा। इन्हनि जे ज़हननि में तसव्वुर विहार जेके दुनिया में भुलिया पिया वतन चवंदा दौलत गॾु कईसे, मनी मडी गॾु कईसे, मिल्कियत गॾु कईसे, नालो गॾु कयोसीं, शोहरत गॾु कईसे, दुनिया जा खज़ाना मेड़े गोॾे हेठि गॾु कयासीं। ही दुनिया जा इंसान जेके हर दौर में और दुनिया जे माल मिल्कियत जे हवस में इन्हनि शयुनि खे गॾु करे मथां सभजी वञनि त इन शइ में कामयाबी आ। मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जन ऐलान फरमाईंदा यकीनन न अल्लाह कामयाबी ईमान जी दौलत में रखी आ। क़द अफ़लहल मुमिनून। ही कुरान दसे करे मूंखे तव्हां खे पहिरियों सबक पियो दसे। 20 साल 30 साल 40 साल 50 साल 60 साल 70 साल कलमो पढ़दे तोखे गुज़री विया, तूं मुसलमान आ, पर अॼु ते तुंहिंजे दिल ऐं दिमाग़ में तसव्वुर कहिड़ो आ, छा सोचींदो आ? जंहिं बनी वरती उहो कामयाब आ, जे दौलत गॾु कई उहो कामयाब आ, जंहिंजो बंगलो वॾो उहो कामयाब आ, जंहिंजी सवारी भली उहो कामयाब आ, जंहिं वटि ही शइ हू शइ इहा कामयाबी आ। इन खे असीं कामयाबी सम्झूं था। अल्लाह जो क़ुरान सॾे करे फरमाए थो ॿुधो ॿुधो ये सब शयूं फना थियणियूं आहिनि। वमल हयातु दुनिया इल्ला मताउल गुरूर। इहो सभु कुझु धोखे जो सामान आहे। कुल्लु मन अलैहा फान। हर शइ फना थियण वारी आहे। असां तव्हांजी कामयाबी कामरानी ईमान जी दौलत में रखी आहे। क़द अफ़लहल मुमिनून। कामयाब उहे ई थींदा जिन सचो ईमान आंदो। उलाइक हुमुल मुफ़्लिहून व उलाइक हुमुल मुफ़्लिहून वमन युतिइल्लाह व रसूलहु व यख़शल्लाह व यत्तक़ि फउलाइक हुमुल फ़ाइज़ून उलाइक अस्हाबुन नार हुमुल फ़ाइज़ून उलाइक अस्हाबुल जन्नह। अल्लाह जो कुरान भरियो पियो आहे, सॾे थो सबक ॾे थो पियो दुनिया जा इंसानो। जे कुरान ते तव्हांजो ईमान आहे, जे चौदा कुरान सचो आहे, जे कुरान सचो आहे त पोइ तव्हांजे ज़हननि में ही फतूर छाले पियल आहे। जे कुरान ते ईमान तव्हांजो आहे, तव्हां चओ था हक़ वारो किताब आहे, अल्लाह जे तरफ़ां किताब आहे। ये सभु जेकॾहिं अक़ीदा तव्हांजा कुरान जे बारे में आहिनि त पोइ हाणे उहो कुरान ते ईअं थो सॾे कामयाबी ईमान में आहे, कामयाब मोमिन थियणा आहिनि। हाणे पुछो पंहिंजे पाण खां त इहो तसव्वुर धारियो अथव या कोन अथव धारियो? इन पहिरीं शइ जे ते गौर कयूं था, किथे तसव्वुर रहियो आहे। मुसलमान जी डुक ड्रोड़ सुबह शाम रात ॾींहुं दुनिया में को वांदो कोन्हे, सभु मसरूफ़न पर मसरूफ़ियत में ॾिसो सभु दुनियादारी। छो असां सम्झो पिया त कामयाबी सिर्फ़ इन शयुनि में आहे। अल्लाह अकबर। अल्लाह जो कुरान जो अव्वलीन तर्जुमान मोहम्मद मेहरबान सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहिरियों सबक मिलियो। गौर कयो, पढ़ो पंहिंजे ज़हननि खे, पंहिंजे दिल जे ख़यालात खे। इहा शइ सम्झी सघिया आहियो
जो समझी ना हो सकिया इन जे उलट हलो पिया। याद रखजो ही मजलिस छा पो जिंदगी जो मकसद ही तव्हां खे हासिल कोन थियो। छो तो अल्लाह कंहिं बि ॿी शइ में कामयाबी कान्हे रखी। जुगन हुजे हा दौलत ज़र मिल्कियत मडियूं माल पोइ त फिरौन कामयाब हुजे हा। इन खां वधीक तो को मालदार कोन्हे। कारून हुजे हा, हामान हुजे हा, मता दुनिया जा अख्तियारात हासिल करे चो कामयाब थी। अख्तियार जेकॾहिं ॾिसो त शैतान खां वॾा अख्तियार कंहिंखे आहिनि ई कोन के। ही अख्तियारनि शैतान जा लम्हे भर में पखी थे भी थी सके तो, जानवर थे भी थी सके तो, इंसान के भटकाइण जे लाइ जेके जतन करे सके तो। वरी करे तव्हां ॾिसो हिन दौर में भी ॾिसो जेकर दुनिया जो हुकूमतूं दुनिया जो इक़्तिदार कामयाबी आहे। ऐं त चवंदुसि हिन वक़्त असां धरती ते जेकर नज़र कयूं ख़ल्क़ में सभ खां वॾो बादशाह त शैतान आहे। यहूदियुनि ते बि उन जी हुकूमत आहे, ईसाइनि ते बि उन जी हुकूमत आहे, सभिनी मज़हबनि मुसलमाननि ते बि उन्हनि जी हुकूमत आहे। मखलूक में जेकर ज़ाहिरी तौर ॾिसूं शैतान जी हुकूमत जो सिक्को एॾो त मज़बूत आहे। वरी मुआशरे जो जाइज़ो वठो, माण्हुनि जे अखियुनि ते शैतान जी हुकूमत आहे। अखियुनि खे उन गस ते हलणो थो पए जेको शैतान जो ॾसियल गस आहे। इंसाननि जा कन शैतान जे हुक्मनि जा ताबेदार, दिलियूं शैतान जे हुक्मनि जूं था। कहिड़ी शइ जो तज़किरो करे। जेकर दुनिया जा मनसबी हुकूमतूं इहे ई मिलण कामयाबियूं त पोइ सभ खां वॾो कामयाबी शैतान आहे। फरमाई न जे अथव अल्लाह जे कलाम ते ईमान जो करियो था पंहिंजी आख़िरत संभालण सुधारण जो इरादो तो पहिरीं शइ आहे पैदा कयो पंहिंजो पाण खे अॼोकी निशिस में तसल्ली ॾियो। कामयाबी सिर्फ़ ईमान जी दौलत में आहे। सम्झी छॾियो। हुन खां पोइ ॿियो सबक़, हो ईमान आहे छा? क़ुरान फरमाए थो माण्हू त इहे सम्झंदा कलमो पढ़ियोसीं बसि इहो ई ईमान आहे। रब जो क़ुरान बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम अलिफ लाम मीम हसिबन नास अन युतरकू अन यक़ूलू आमन्ना वहुम ला युफ्तनून। हर दफ़े में माण्हुनि ईअं सम्झो आहे ज़ुबान सां इक़रार कयोसीं इहो ई ईमान आहे। बसि ईमान आणे छॾियोसीं कामयाब कामरान थी वेंदासीं। बसि इहे ॻाल्हियूं कम अची वेंदियूं। रब जो क़ुरान फरमाए थो यकीनन वलक़द फतन्ना अल्लज़ीन मिन क़ब्लिहिम फलयअलमन्ना अल्लाहु अल्लज़ीन सदक़ू फलयअलमन्ना अल-काज़िबीन। तव्हां खां अॻु में बि जेके मोमिन बणिया अमलनि जे बुनियाद ते मोमिन बणिया, अमलनि जे बुनियाद ते आमिल बणजी करे ईमान कमायूं। रब तो फरमाए जेकॾहिं तव्हां बि मोमिन बणजण चाहियो था, मोमिन बणजण जे लाइ मूं अल्लाह शर्त मुक़रर कया आहिनि क़ुरान में। सब खां वॾी दौलत ईमान जी दौलत आहे। हिन सारी दुनिया में कामयाब सिर्फ़ मोमिननि जो तबको आहे। पर वरी क़ुरान इहो बि ॾिसो त तव्हां मां मोमिन केरु आहे। ओ मतां कलमे पढ़ण खां पोइ तूं ईअं चई त मूं कलमो भरे छॾियो ऐं मोमिन आहियां। इन मामले में तुखे तायुन जी जरूरत कोने। तायुन अल्लाह जो कुरान करे दो। तबारकल्लज़ी नज़्ज़लल फुरकान अला अब्दिही लियकुन लिल आलमीन नज़ीरा। हक़ ऐं बातिल जे फ़र्क़ ले ही अज़ीम किताब आहे। सच्चे कूड़ जे विच में फ़र्क़ करण वारो ही किताब आहे। मोमिन ऐं बेईमान जे विच में फ़र्क़ करण वारो ही किताब आहे। ही किताब आयो इन जे लाइ त हक़ ऐं बातिल जे विच में तफ़रीक़ करे। वो कुरान ॿुधाए थो त तव्हां मां ईमान वारा केरनि। गौर कयो हिकड़ी से अहम दव जे इहे शयूं खुटल हूंदो मरणो तो जरूर आहे। अॻियां बि लॾे विया असां बि लॾे वेंदासीं। असांजा अब्बा वॾा ॾाॾा परदादा लॾे विया असां बि लॾे वेंदासीं। जेकॾहिं पोइते वञूं था 100 साल हिननि ॻोठनि में हिननि बस्तियुनि में हिननि आबादियुनि में हिननि जॻहनि ते के ॿिया चेहरा नज़र ईंदा हा। 100 साल पूरो थियो 200 साल पूरा थिया अॼु उन्हनि जा चेहरा नज़र कोन था अचनि। अॼु उन्हनि जा नाला मिटजी विया। यादि रखी छॾिजो ही कुदरत वारे जो सिलसिलो अहिड़ो आहे। 100 साल खां बाद में 200 साल खां बाद में ख़ैबर वारो मचारी वारो हैदराबाद वारो यादि रखी छॾिजो इहा ज़मीन मौजूद हूंदी। अल्लाह जे चाहियो ही मामला ॿिया मौजूद हूंदा। न तूं मौजूद हूंदे न आऊं मौजूद हूंदमि। न मुंहिंजो अबो ॾाॾो मौजूद हूंदो न तुंहिंजो अबो ॾाॾो मौजूद हूंदो। ही दुनिया हिकिड़े सफ़रनामे जो नालो आहे। जेके अचनि पिया अॻिते वञनि पिया पर यादि रखी छॾिजां जेकॾहिं ही ईमानी औसाफ़ पंहिंजे हयाती में पैदा न कई त कॾहिं बि कामयाब कोन थींदी। इहे ई वसफ़ूं आहिनि। मके जे काफ़िरनि वटि खोटी कहिड़ी शइ जी हुई? दौलत जी। यकीनन न सोन जे थामन में खाईंदा। सुने रसूलुल्लाह फरमायो खबरदार मुसलमानो तव्हां न खाइजो। रेशम जा कपड़ा पहिरींदा। सुने रसूलुल्लाह फरमायो खबरदार मुसलमानो तव्हां लाइ रेशम हराम आहे। कहिड़ी त ज़िंदगी हुयनि।
मगी ॾिसो फिरौन के, हामान के, कारून के। हामान या हामान बले सरहल अली अबलहुल असबाब। फिरौन तो चवे हामान के, हामान का सीढ़ी ठहरा, का चाढ़ी ठहरा, का बुलंदी ठहरा, का मूसा जे रब सां मुकाबलो कई। और तव्हां का पुछा थो कहिड़ी शइ जी कमी हुई इन्हनि माण्हुनि वटि? पैसे जी, ॾोकड़नि जी, मुरीदनि जी, वज़ीरनि जी, मुशीरनि जी, इन सभु शयूं हुयनि। खुटल हुयो त ईमान खुटल हो, अक़ीदे में बिगाड़ हो, नज़रिये में बिगाड़ हो। हर सदी जो जाइज़ो वठंदो जेके ईमान खां महरूम आहे, को बि कोन बचो, बर्बाद थी विया। हिकड़ी शइ सभ खां वॾी क़ीमती आहे, फर्मे ईमान। जिन ईमान कमायो, कुरान फरमाए थो सब कामयाब अथव। अल्लाह मअल मुमिनीन, अहिड़नि सां अल्लाह जी ज़ात गॾु आहे। वल्लाहु वलियुल मुमिनीन, जिन पंहिंजे हयातनि में ईमान आंदो, ई अल्लाह जा दोस्त बणिजी विया आहिनि। जिन जी ज़िंदगी में ईमान आहे, इन्नमा वलियुकुम अल्लाह व रसूलु, इन्हनि सां अल्लाह जी पक्की दोस्ती आहे। जेके अॼु मोमिन बणिया, फरमे अला इन औलिया अल्लाहि ला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून अल्लज़ीना आमनू व कानू यत्तकून। जेके ईमान वारा बणिया, जेके मोमिन बणिया, अहिड़ी मंज़िल माणे विया। अल्लाह फरमाए थो मूं रब जा दोस्त बणिजी विया। दुनिया ऐं आख़िरत जा असां सभु दर्द उन्हनि तां खणी छॾिया। जेके ईमान वारा बणिया, नहनु औलियाउकुम फिल हयाति दुनिया व फिल आख़िरा, उन्हनि जा असीं दुनिया में बि दोस्त आहियूं, उन्हनि जा असीं आख़िरत में बि दोस्त आहियूं। फमन तबिअ हुदाय फला खौफुन अलैहिम वला हुम यहज़नून। जिन ईमान आंदो अहिड़ा खुश नसीब बणिया, ज़िंदगी में बि बेखौफ़ हूंदा, मरण वक़्त बि बेखौफ़ हूंदा। जेके ईमान वारा बणिया से कब्र में भी बेखौफ हूंदा, क़यामत में भी बेखौफ हूंदा। उथी जे महशर जे मैदान में ईंदा, सलामुन कौलम मिर रब्बिर रहीम, उन्हनि जे मथां अल्लाह जा सलाम हूंदा। क़ाल अल्लाहु हादा यौम यनफ़उ अस्सादिक़ीन सिदक़ुहुम लहुम जन्नातुन तजरी मिन तहतिहल अनहार। फरमे जिन पंहिंजे ज़िंदगी में ईमान जी दौलत पैदा कई आहे, जेके अॼु दुनिया में मोमिन बणिया आहिनि, सुभाणे महशर जे मैदान में का बि शइ कंहिंखे कम कान ईंदी, पर मोमिननि खे उन्हनि जो ईमान कम ईंदो। ततलक़ाहुमुल मलाइका हाज़ा यौमुकुम अल्लज़ी कुंतुम तुअदून। अल्लाह जो कुरान फरमाए थो महशर जे मैदान में ॾींहुं महशर जो आहे, हिसाबो किताब जो आहे। पर जेके दुनिया में मोमिन बणिजी करे आया, महशर जे मैदान में उन्हनि ते अल्लाह जा फरिश्ता लहंदा, उन्हनि वटि अल्लाह जा फरिश्ता ईंदा। रब जा फरिश्ता अची करे चवंदा, बाना तोखे गणती जी का बि ॻाल्हि कान्हे का, तुंहिंजे लाइ ही ज़िल्लती रुसवाई वारो ॾींहुं कोन्हे को, तुंहिंजे लाइ उन इनाम वारो ॾींहुं आहे। अॼु जेको दुनिया में तुंहिंजे अल्लाह तो सां वाइदो कयो हो। ये कुरान पढ़ो था, सब कामयाबी मोमिननि जे लाइ। पर फरमे आहिनि केर मोमिन? एक पुछो फुरकान खां, पुछो अल्लाह जे कलाम खां, वरी वठो पंहिंजो जाइज़ो, ॾिसो इहे तां में ख़सलतूं आहिनि। जेकर आहिनि त अल्लाह जो शुक्र अदा कयो, पर जे यार ना आहिनि त अॼु इने पंहिंजे अदान खे पंहिंजनि हयातनि में पैदा कयो। जे न कंदो सुभाणे मौत आयो, जिंदगी में भी ईमान का महरूम चेबो, मौत आयो। दुनिया चवंदी त फिलाणो नेको साले हो भलारो हो लॾे वियो, पर न जे इहे अदाऊं तव्हां में खुटल आहिनि त ईमान खां महरूम बणिजी करे मरदो। क़ब्र जी सोड़ी सामी में बेईमान बणिजी करे सुम्हंदो, महशर जे मैदान में बेईमान बणिजी करे उथंदो। जेकर ईमान चाहियो था, इहे मंज़िलूं चाहियो था, कुरान वरी ॿी बि ॻाल्हि ॾिसी, पर में ही शयूं पंहिंजे अंदरि पैदा कयो, पोइ तव्हां ईमान वारा थींदो। मरियो पियो आहे क़ुरान, हे मौज़ू वॾो तवील कोशिश करे गुफ़्तगू खे मुख़्तसर थो कयां, पर में मोमिननि जूं निशानियूं ऐं वॾी ॾुख जी ॻाल्हि आहे। हीउ जेको पढ़ूं पिया क़ुरान आहे, पर क़ुरान जा सबक़ पढ़ी ॿुधी ॼाणी वरी जे पंहिंजनि मामलनि ॾे मोटूं था, असां त का बि शइ गॾु कान्हे कई, का सिफ़ती असां में कान्हे का। पर में वल्लज़ीन आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह, और जिन मोमिननि जा तस्करा ॿुधो, जेके सल ख़ल्क़ में सभ खां वॾा भलारा चइबा, वॾा खुश नसीब चइबा, वॾियूं मंज़िलूं माण्हू वारा चइबा, उन्हनि जी निशानी अथव वल्लज़ीन आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह। उन्हनि जे ज़हननि में, उन्हनि जे दिलनि में सभ खां घणी मोहब्बत हूंदी अल्लाह जी ज़ात सां। कि मोमिननि जूं निशानियूं अथव फल्लज़ीन यज़कुरून अल्लाह क़ियामा,
वक़ुऊदन वअला जुनूबिहिम वयतफक्करून फी ख़ल्क़िस समावाति वल अर्द। जेके मोमिन हूंदा ही उन्हनि जी निशानी अथव रब सां सच्ची मोहब्बत कंदा। हर शइ खां वधीक उन्हनि जी मोहब्बत अल्लाह सां हूंदी। उन खां पोइ ॿी ॻाल्हि हा, हर घड़ी पंहिंजे अल्लाह जो ज़िक्र कंदा रहंदा। जाइज़ो वठंदो त इंसान जी दुनिया में टिन क़िस्म जी कैफ़ियत अथव। या बीठो हूंदो, थकी पवंदो, वेही रहंदो, अञा थकंदो, सुम्ही पवंदो, बीठल, वेठल, सुतल। रब फरमाए मोमिन उहे अथव जिनजी अल्लाह सां अहिड़ी मोहब्बत आहे जो उथंदे बि उन्हनि जे ज़ुबाननि ते अल्लाह जो ज़िक्र, जेकॾहिं वेही वेंदा तॾहिं बि उन्हनि जे ज़ुबाननि ते अल्लाह जो ज़िक्र, जे थकिजी सुम्ही पवंदा मोमिन उहे अथव जो उन घड़ी बि उन्हनि जी ज़ुबाननि ते अल्लाह जो ज़िक्र ऐं उन्हनि जे दिल में सभ खां घणो ख़ौफ़। जो अॻ में बि असांजी ज़ुबानी ॿुधो, बत पोद थींदा, पोइ पटका पलांदा, हिन खे बि राज़ी कयो, हिन खे बि राज़ी कयो। इहे असांजो अदाऊं छो आहिनि? असीं चाहियूं था चाचो बि राज़ी हुजे, चाहियूं था मामो बि राज़ी हुजे, भाउ बि राज़ी हुजे, पुट बि राज़ी हुजे। चऊं था यार हीउ कमु न कजां, मत दोस्त कावड़जी वञे। ये असांजी मजलिसनि जा कलेमात अथव। यार चवां त पर कीअं आहे, पुराणो दोस्त आहे, पुराणो साथी आहे, पुराणो अज़ीज़ आहे, कीअं नाराज़ कनि। इन सभिनी ॻाल्हियुनि जे चवण वारा असीं उन साॻी मजलिसनि में अल्लाह जी ज़ात खे नाराज़ कंदे कॾहिं बि कोन सोचियो थे। त टिड़ी वञूं यार हिन मामले जे नतीजे में असांजो धणी असां मां नाराज़ थींदो न। सोली सिंधी में जो मुसलमान जो हाल ई हो, मुंहिंजो ऐं तव्हांजो सभु शामिल हो। ईअं कोन्हे त फिलाना 4 8 असीं जेकॾहिं ॾिसो इल्ला माशाअल्लाह इल्ला मन रहम रब्बी, असीं सभु बजने वार ते हलूं पिया। पर बि मोमिन उहे अथव जेके सभ खां घणो ड्रिजंदा त किथे अल्लाह जी ज़ात सां का नाराज़ न थी वञे। फरमी वत्तकुल्लाह इन कुंतुम मुमिनीन, जे मोमिन आहियो पंहिंजे रब खां ॾिजी वञो। वखाफून इन कुंतुम मुमिनीन, जे मोमिन आहियो पंहिंजे दिल में पंहिंजे रब जो सच्चो डप पैदा कयो। फरमी फल्लाहु हक़ अन तशाहु इन कुंतुम मुमिनीन, अल्लाह जो पाकीज़ा कलाम आहे। रब सी वरी मोमिननि जी इहा निशानी रसी आहे। ओ दुनिया वारो ॿुधो हिन क़ुरान जो ऐलान, हिन क़ुरान जो पैगाम सॾे थो तव्हांखे जन्नत जी वाट ॾांहुं, सॾे थो तव्हांखे कामयाबी कामरानी जी वाट ॾांहुं। हीउ क़ुरान तव्हांखे हमेशह जी जन्नत अञा पुकारे थो। पुकारे करे क़ुरान फरमाए थो फल्लाहु हक़ अन तशाहु इन कुंतुम मुमिनीन, जे पंहिंजो पाण खे मोमिन बणाइण चाहियो था तव्हांजे दिल में सभ खां घणो ख़ौफ़ अल्लाह जी ज़ात जो हुजे। फत्तकुल्लाह वअलल्लाहि फलियतवक्कलिल मुमिनून। बिजाले फरमाए इन यख्ज़ुलकुम फमन दल्लज़ी यंसुरुकुम मिन बादिहि वअलल्लाहि फलियतवक्कलिल मुमिनून। बिजाले फरमाए वमा कान लना सुल्तानुन। रब्बुल आलमीन जा बजा कुरान हकीम में फरमायो, फरमी जेकॾहिं तव्हां मोमिन आहियो तव्हांजो सभ खां घणो तवक्कल हुजे अल्लाह ते। गौर कंदो अॼु तवक्कल दौलत ते आहे। मुठियूं भीड़े पिया भॼूं, ज़हन चाहे दौलत गॾु कईसीं त मियां कामयाब थी वेंदासीं। तवक्कल मनसब ते आहे। हीउ जो उहिदो मूंखे मिली वियो न त पोइ सम्झो त मुंहिंजा सुका बि सावा माण्हुनि जे पुठियां हीउ बुतार जो ख़ुशि थी वियो त मुंहिंजा सभु मामला हल थी वेंदा। हिन ज़हन जे हिन दिल जे खाननि जो जेकॾहिं जाइज़ो वठंदो सभिनी शयुनि ते तसव्वुर आहे, एतमाद आहे, तवक्कल आहे, भरवसो अल्लाह जी ज़ात। हीउ सभु बेईमानी जूं निशानियूं अथव। छो त ईमान चइबो इन खे जो अल्लाह जी ज़ात सां मज़बूत तालुक़ हुजे। वमन युमिन बिल्लाहि फक़द इस्तमसक बिलउरवतिल वुस्क़ा ला इंफ़िसाम लहा वल्लाहु समीउन अलीम। अल्लाह वलियुल लज़ीना आमनू युख़रिजुहुम मिनज़्ज़ुलुमाति इलन नूर। उहे मोमिन जेके अल्लाह जा दोस्त आहिनि, हर तो फरमाए जिन खे गुमराहिन मां कढी रोशनी ॾे वठी थो अचां, उन्हनि जी निशानी छा आहे? उहे सभ खां वधीक मज़बूत तालुक़ था रखनि पंहिंजे रब सां। मुहब्बत सभ खां घणी उन सां, ख़ौफ़ सभिनी खां घणो उन जो, तवक्कल सभिनी खां घणो उन ते।
याद है ज़िक्र सभनी खां घणो उन्हे जो वरी अल्लाह जे कुरान इन शइ जी वज़ाहत कई वसाबिकून अल-अव्वलून मिनल मुहाजिरीन वल अंसार वल्लज़ीन तबअहुम बिइहसान रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु। ही जेके तव्हां कुरान जा ऐलान ॿुधा, ही जेके ईमान जा औसाब ॿुधा, ही जेके मोमिननि जूं निशानियूं ॿुधियूं, ही जेके कामयाबी कामरान माण्हुनि जा तव्हां खसाइल ख़सलतूं ॿुधियूं, जेकॾहिं इहे पैदा करणु चाहियो था कुरान हुक्म बि ॾिनो आहे पैदा कयो, पैदा करण सां ई तव्हांजो ईमान बचंदो। पर ही बि ॻाल्हि ॿुधी छॾियो इहे शयूं ईअं पैदा कजो जी मुहम्मद करीम अलैहिस्सलाम जन जे असहाब में हुयूं, ये शयूं ईअं पैदा कयो। इहदिना सिरातल मुस्तकीम सिरातल लज़ीना अनअमत अलैहिम गैरिल मग़दूबि अलैहिम वलद्दालीन। ईअं पैदा कयो जी अल्लाह पंहिंजे इनाम याफ़्ता बाननि में ये शयूं पैदा कयूं जी नबियनि में ये ख़सलतूं हुयूं, जी सिद्दीक़नि में ये ख़सलतूं हुयूं, जी शहीदनि में ये ख़सलतूं हुयूं। उन्हनि वांगुरु पंहिंजनि हयातनि में इहे औसाफ़ पैदा कयो। वमन युशाक़िक़ि रसूल मिन बादि मा तबय्यन लहुल हुदा वयत्तबि गैर सबीलिल मुमिनीन नुवल्लिहि मा तवल्ला व नुस्लिहि जहन्नम वसाअत मसीरा। जेकॾहिं मोमिननि वारी राह छॾे वेहंदो, मोमिननि वारी वाट छॾे वेहंदो, मोमिन जी औसाफ़ पैदा करे विया उहा वाट तव्हां न वरिती। अल्लाह जो क़ुरान फरमाए थो नुवल्लिहि मातवल्ला। वो उन्हनि आदतनि खे छॾण वारा, उन अंदाज़ खे छॾण वारा जॾहिं वणेनि तेॾे वञनि पर हिकिड़ो क़ुरान जो ऐलान ॿुधी छॾनि वनुस्लिहि जहन्नम। इन आदतनि खे छॾे करे जन्नत खे न बल्कि जहन्नम खे माणींदा। ईमान वारा औसाफ़ पैदा कयो की कयो कुरान वरी उन्हें जेने मिसाल मुकर कया गीते मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे असहाब वांगर अंबिया वांगर नेकनि सालिहन वांगर उन्हनि की मोहब्बत रखी पंहिंजे अल्लाह सां। बाक़ी त हर शइ अल्लाह जे नाले ते कुर्बान कंदा हा। जे उन्हनि जी मोहब्बत खे मिसाली बणाइण चाहियो था, उन्हनि जी मोहब्बत खे मिसाली सम्झो था, उन्हनि जूं मोहब्बतूं ॼाणे करे पंहिंजे दिलि में मोहब्बतूं रखणु चाहियो था, ॼाणे वठो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जा असहाब पंहिंजे मालिक सां एतिरी त मोहब्बत कदा हा। दुनिया जी बाक़ी त हर शइ पंहिंजे रब जे नाले ते कुर्बान कंदा हा, पर अहिड़ा त सच्चा मुहिब हा जो पंहिंजूं जानियूं बि रब जे नाले ते कुर्बान कयूं। रुगो कयूं कोन दुआऊं घुरियूं। अल्लाह असांखे ही जानियूं पंहिंजे राह में कुर्बान करण जी तौफ़ीक़ ॾे। असीं वक़्त बि न ॾियूं, टाइम बि न ॾियूं, 5 मिंटनि जी निंड बि न ॾियूं, 10 मिंटनि जी ऑफिस जो दर बि बंदि करण गवारा न कयूं, 5-10 मिंट दुकान दफ़्तर खे छॾे अचण बि गवारा न कयूं। दावा हुजे त अल्लाह जी मोहब्बत असांजी सीननि में आहे। असीं मोमिनूं इहो असां पाण खे त धोखो ॾेई सघूं था, अल्लाह जी ज़ात धोखे खां पाक आहे। कयो मोहब्बत अल्लाह सां मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे सहाब वांगुरु। सुबह मिसाल मिलंदा हिकिड़ो मिसाल गुफ्तगू खे अॻिते खणी हलां। कहिड़ा त माण्हू आहे। सही बुखारी किताबुल मग़ाज़ी, इमाम बुखारी किताबुल मग़ाज़ी में किताबुल जिहाद में बाब कायम कयो मिनल मुमिनीन रिजालुन सदक़ू मा आहदुल्लाह अलैहि। हदीस जी तख़रीज कयो, तुर्क तलाश कयो, हिकिड़ो वॾो वाक़ियो तो साम्हूं अचे त नबी करीम अलैहिस्सलाम जे ज़माने में बदर जी लड़ाई लॻी, पर अचानक लॻी, काफ़ी माण्हू रहिजी विया। पोइ जॾहिं जंग पुॼाणी ते पुगी, नबी करीम अलैहिस्सलाम बदर वारनि जे लाइ जेके ऐलान कया उन्हनि जी ख़ुशकिस्मती, उन्हनि जी अज़मतनि जो तज़किरो कयो। जेके जंग में शरीक न थिया उन्हनि खे दुख थियो, ग़म थियो, काश असीं जंग जे मैदान में शरीक थियूं हा। उहे बि माण्हू हा नेकी खां महरूम थी करे दुख कंदा हा। ऐं असांखे चयो वियो तव्हां लाइ आइडियल इहे अथव, इन्हनि वांगुरु राह ज़िंदगी जी वठो। असां ॻाल्हि केतिरियूं नमाज़ूं निकिरी वियूं, दुखी कोन्हे। अलाए केतिरी ज़िंदगी जा ॾींहं गिफ़लत में हलिया विया, को दुख कोन्हे, ॾाढा ख़ुशि आहियूं। ऐं पंहिंजे ख़्यालनि में सोचूं पिया असीं मोमिन। यादि रखी छॾियो ही दिलि खे तसल्लियूं आहिनि, ईमान वॾी शइ जो नालो आहे। अड़े दुनिया जी सोसाइटी, ही दुनिया जो डिफेंस आहे, हिनजी वॾी वैल्यू आहे, वॾी क़ीमत आहे। एतिरी दौलत खपे। अल्लाह जी जन्नत सफ़ा सस्ती आहे, सुते मिली वेंदी। जे सुते मिले हा त ही नबी पंहिंजूं जानियूं कुर्बान छो कंदा। यक़्तुलून नबिय्यीन बिग़ैरिल हक़। जेका मुंहिंजी तव्हांजी सोच आहे, ही सुते सभु कम थी वेंदा। तवज्जो ही न कयो यार, जे इहे सभु मंज़िलूं मिलनि हा, सहाबा किराम खे पंहिंजा वतन पंहिंजा इलाइक़ा छॾणा छो पवनि हा। बल्कि सभु करण खां पोइ बि
सबक करण खां पोइ बि जॾहिं इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत क़ुलूबुहुम व इज़ा तुलियत अलैहिम आयातुहु ज़ादतहुम ईमाना। सब कम करण खां पोइ जॾहिं अल्लाह जे ग़ज़ब जो तज़किरो ॿुधंदा हा त कंबी वेंदा हा। अल्लाहु नज़्ज़ल अहसनल हदीस किताबन मुतशाबिहम मसानिया तक़शइरु मिन्हु जुलूदुल लज़ीना यख़शौना रब्बहुम सुम्मा तलीनु जुलूदुहुम व क़ुलूबुहुम इला ज़िक्रिल्लाह। ये सब कम करण खां बाद में अल्लाह जो कुरान ॿुधंदा हा त एतिरो ॾिजंदा हा जो जिस्म जा वार उभा थी वेंदा हा। एॾो अल्लाह जो डपदारी थींदो हो। फरमे व इज़ा तुतला अलैहिम आयातुर रहमान खर्रू सुज्जदन व बुकिया। अल्लाह जो आयत ॿुधी करे रब जे दर ते सजदन में किरी पवंदा हा। ओ इन अमलन जे बावजूद फरमे व इज़ा समिऊ मा उनज़िला इला रसूल तरा अयुनहुम तफीदु मिनद दम'i मिम्मा अरफू मिनल हक़ यक़ूलून रब्बना आमन्ना फक्तुबना मअश-शाहिदीन। इन सब कम करण खां बाद में हुननि जो अंदाज़ छा हो? क़ुरान फरमाए थो अल्लाह जो कलाम ॿुधी करे हुननि जे अखियुनि मां ईअं लुढ़क वहंदा हा। क़ुरान जेके अल्फाज़ इस्तेमाल कया तशबीह ॾिनी। जॾहिं ज़मीन फाटी पए और जॾहिं पत्थर फाटी पवन तव्हां ॾिसो त कीअं दुनिया जी धरती मां उभ मां कीअं तव्हां ॾिसो त उभरी करे पानी निकिरंदो आहे। अल्लाह फरमाए थो अल्लाह खे यादि करे क़ुरान खे ॿुधी करे हुननि जे अखियुनि मां उथ मां ॾी करे पानी निकिरी पवंदो आहे। हो दोस्तो गौर कंदा हलो जिन एॾो कुझु कयो पोइ बि डिॼंदा असां कयो बि कुझु कोन पोइ बि का ॻणती कान्हे का। वरी मथां ज़ुल्म इहो सभु को राति जो तकियो विहाणो सिरादी खां कयो सुतो पियो आहे। तिजारत में दुकान में मजलिस में वॾो मगन ऐं मस्त लॻो पियो आहे। ईअं पियो सम्झे त आऊं कामयाबु आहियां अॼु बि कामयाबु आहियां मरण भेरी बि कामयाबु आहियां क़बर ऐं क़यामत में बि कामयाबु आहियां। ॿुधी छॾियो दुनिया जे नंढड़े नंढड़े मनसबनि जे लाइ एॾी वॾी महिनत आहे। ॿुधायो अल्लाह जी जन्नत लाइ काई महिनत कान्हे। दुनिया जे शयुनि जी एॾी वॾी क़ीमत आहे। छा अल्लाह जी जन्नत सफ़ा सस्ती आहे? दुनिया जे सरदारनि पुतारनि खे पंहिंजे करण जे लाइ केॾियूं महिनतूं कयूं था। अहकमुल हाकिमीन खे पंहिंजे करण जे लाइ राज़ी करण जे लाइ महबूब बणाइण जे लाइ मुहिब बणाइण जे लाइ कुझु कोन करणो पवंदो। ही भुल आहे। फरमे वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह। उहे तमाम जा मोमिन जिनजी रब सां सच्ची मोहब्बत ऐं की मोहब्बत हूंदी मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे असहाब वांगुरु हुन जी मोहब्बत की हुई। हवालो तव्हां जे साम्हूं ज़िक्र करे चुकमि। जंगा बदर जी जंगा पुजानी ते पुगी मिसरा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जॾहिं मदीने पाक में मोटी आया मदीने में अची करे पाण बदर वारनि जा मैदान में अज़मतनि जा तस्करा कयूं। अची करे मदीने पाक में हुननि जे अज़मतनि जा तस्करा कयूं। हिकिड़े सहाबी खे ॻाल्हियूं ॿुधियूं दिलि में जज़्बो जाॻियो। दिलि में जी जज़्बो जाॻियो। अल्लाह जे हुज़ूर सुवाल थो करे रब जे दर ते दुआ थो घुरे मुंहिंजा मौला हो मुंहिंजा करीम रब बदर जे मैदान में तहादुर कोन थियमि। बदर जो मैदान त मूंखां रहिजी वियो पर मुंहिंजा मौला हाणे वाइदो थो कयां अॻियां जॾहिं जंग जो मैदान ईंदो उन मैदान में ईअं विड़दमि जो मुंहिंजा रब तूं ॾिसंदे परवाही कोन कंदमि। तोखे राज़ी करण जे लाइ पंहिंजी जान खे मौत जे मुंहं में पेश कंदमि। ॾुखी हदीस आहे। कुझु वक़्तु गुज़रियो वरी हाणे ॿी लड़ाई लॻी। छा जी? उहद जी लड़ाई। जंग पुजाणी ते पुगी। नबी करीम अलैहि सलाम ज़ख्मी घुराया शहीद बि घुराया। शहीदनि जी तदफीन करणी आहे ज़ख्मियुनि जो इलाज करणो आहे। हदीस में दे दो त सभु पुगा पर हिकिड़ो सहाबी खुटल आहे अनस बिन नज़र रज़ियल्लाहु तआला अन्हु। ज़ख्मियुनि ते नज़र पई ज़ख्मियुनि में बि मौजूद कोन्हे। शहीदनि ते नज़र पई शहीदनि में बि मौजूद कोन्हे। नबी करीम अलैहिस्सलाम जन पुछा कई ॿुधायो त सही अनस बिन नज़र काथे आहे? सहाबाए किराम सवाल कंदा या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंग जे मैदान में जेके शहीद हुया आंदासीं जेके ज़ख्मी हुया आंदासीं अनस बिन नज़र जी ख़बर कान्हे का। नबी करीम अलैहिस्सलाम बार बार पुछा कई। सहाबा जिन बार बार उन मामले खे वरजायो जंग जे मैदान में ॾिठो मतां किथे अनस बिन नज़र मिली वञे नज़र अची वञे। बार बार ॻोल्हण जे बावजूद न मिलियो। हाँ बेली हिकिड़ी मैयत जंग जे मैदान में पई आहे
पर सजी टुकड़ा टुकड़ा थी पई आ उन्हें जो चेहरो तो आहे कोन को जो चेहरो ॾिसी करे सुञाण जे उन्हें जे जिस्म ते निशान त को बचो ही कोने जो ॾिसी करे सुञाण जे सहाबी सगोरा मोटिया या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंग जे मैदान में को भी जनाजो कोने को भी जख्मी कोने पर हाँ अल्लाह जा हबीब हिकड़ी मैयत पई आ हिकड़ो जनाजो पियो आ पर खबर कोने कंहिंजो आ छो तो उन्हें जे जिस्म ते का निशानी बाकी बची काने का नबी करीम अलैहिस्सलाम जन जो ये गालियों मदीने तैयबा में पहुंचो मदीने तैयबा में उन्हें अनस की भेण रह दिया जिन्हें खबर पई मुझे भा अनस की मैयत न पी मिले हिकड़ी मैयत मिली आ पर उन्हें जी पहचान न पी थे त के जी मैयत आ आखिर चवे थी मुखे वठी हलो छो तो अनस मुझो भा हुयो उन्हें जे हथ में कुछ अंगुरन में निशान हा जे उहो हुंदो न तो आऊं सुञाणे वींदसि इहो मुझो भा अनस आ हालिस में जो तूने औरत की इजाजत मिली आई आ उन्हें जनाजे के करीब आई उन्हें जनाजे जे वेझो अचे चेहरो तो आहे कोन को जो ॾिसी करे सुञाण जे उन्हें हथ के उन्हें जे हथ जे अंगूरन के खणे दी हथ जे विच में अंगूरन जा जे के निशान वे निशान ॾिसे दी निशान ॾिसी करे सुञाणे थी वने हाउ बेली ही मुझो भा अनस बिन नदरा अर्ज़ करे दी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ओ अल्लाह जा प्यारा हबीब जे मुझे भाव अनस बिन नदर जे जनाजे जी तमा के तलाश हुई उहो ही मुझो भा अनस बिन नदरा नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जन जे मल इहे मामला बुधा हुता आसमान खां जिब्रील अमीन कुरान खणी आयो मिनल मुमिनीन रिजालुन सदकुना आहदुल्लाह अलैहि ऐ मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ही उहो जवाना जे पंजे रब सां वायदो कयो हुयो जे पंजे रब सां अहद कयो हुयो मुंहिंजा मौला ओ मुंहिंजा करीम रब अॻियां जेको जंग जो मैदान ईंदो हर क़िस्म जी कुर्बानी तुंहिंजी मोहब्बत में ॾींदमि ओ मिठड़ा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम इहो अनस बिन नदर उहो वा जेको जंग जे मैदान में पंहिंजो वायदो निभाए चुको आहे वल्लज़ीना आमनू अशद्दु हुब्बन लिल्लाह और तमाम जेके जन्नत जा तलबगार रब दी रज़ा जा तलबगार हमेशा दी इज्जत नी अज़मत जा तलबगार एहड़ी मोहब्बत पंहिंजे दिल में पैदा कर पर में तमाम जेके मोमिन आहिन उहे ॿुधनि सचो डप खौफ पैदा कनि अहिड़ो खौफ पैदा कनि जहिड़ो मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जन असहाब कयो समय मिसाल हदीस किताब सुनन तिरमिज़ी अब्वाबुल हुदूद इमाम साहब बाब कायम कयो त अगर के और असा मजबूरन ज़्यादती कई वने उन जो बयान हदीस की तहरीज कंदो तुर्क तलाश कंदो वडी वसाहत सां हिकिड़ो वाक़ियो साम्हूं ईंदो मदीने पाक में इएं जो हिकिड़े बार हिकिड़ी औरत फजर जी नमाज से अचे पई उन ते के माण्हू हमलो कयो इज्जत ते फजर जो टाइम हुजे ऊंदाह जो टाइम हुजे असां वारो दौर त कोन हो जो सुबुह जो भी फजर पढ़जे काफ़ी माण्हू चवंदा आहिनि फजर सुबुह थिए त पोइ पढ़जे पोइ त फजर कोन थी पोइ त सुबुह जा इशराक चओ चाश्त चओ नबी करीम इस्लाम दूंदाह में पढ़ी अहिड़ी दूंदाह में पढ़ी जो हदीस से गौर कयो और असां हिकिड़े मर्द ज़्यादती कई एतिरी तो ऊंदाह औरत सुञातो ई मर्द कोन को औरत आवाज़ बुलंद कया माण्हुनि खे मदद लाइ सॾियो माण्हू गॾु थिया उहो मर्द भॼी वियो निकिरी वियो अॻिते औरत ॾिसो थियो मर्द हेॾे वियो अथव माण्हू पुठियां लॻा हाणे उहो मर्द अॻियां हुनजे पोयां ॿिया मर्द हुनखे पकड़ण जे लाइ हिन फजर जे टाइम ते हिकिड़ी औरत जी इज़त ते हमलो कयो आहे पकड़ण जे लाइ पोयां लॻा हाणे इसमें तो भरदे भरदे हिकिड़ी अहिड़ी जाइ आई उहो के ओट में लिकी वियो उतां हिकिड़ो ॿियो माण्हू निकितो उन जे हितां माण्हू ईंदे ॾिठा त वरी उहो अॻिते भॻो असुल शइ जी हुनखे ख़बर ई न हुजे हुन रुॻो ही माण्हू ईंदे ॾिसां त हीअं अॻिते भॼण लॻो जॾहिं उहो अॻिते भॼण लॻो ही माण्हू उन जे पोयां इहो सम्झी करे पोयां लॻा ही उहो ई आहे जेको हितां वियो पियो तवील हदीस आहे तव्हांजो ईअं जो वञी पकड़ियऊं पकड़े वापस नबी करीम अलैहिस्सलाम जे दरबार में आंदो वियो साईं ही आहे इहो माण्हू पुछा कयूं तूं इनकार करे थो आऊं त कोन थो ॼाणियां नबी करीम अलैहिस्सलाम फरमाया औरत खां पुछो उहा चवे थी इहो बा फजर जो टाइम हो औरत सही कोन सुञातो हो औरत बि ग़लती में चवंदी हाँ इहो ई आहे जे इहो ई आहे त हिनखे हाणे संसार कयो संसार करणु चाहो खॾो खोटे चेल जेतिरो दफ़न करे मट्टी सां पत्थरनि सां दफ़न करे पोइ उनखे पत्थर हणी करे मारियो ऐसी मारियो जेसीं ते इन जो साह न निकिरे हाणे जंहिं जाइ ते रजम कयो थो वञे हिन माण्हू खे रजम करण जे लाइ खद खोती वई आहे इन माण्हू खे अंदरि बीहारियो वियो बंदि करे हाणे रजम करण जे लाइ तयारी में हन
मानू रजम करण जे लाइ तैयारी में एतिरे में हिकिड़े सॾण वारे सॼो हिकिड़ी हदीस में ईंदो आहे मथां पहाड़ी तां उहा सभु कुझु ॾिसे थो पियो उन पहाड़ी तां उन जबल तां बीह करे सॾे थो बीही वञो ख़बरदार इन माण्हू खे रजम न कजो माण्हू बीही विया आख़िर जी चवण छा थो चाहे कि अल्लाह जो क़ुरान ॾसे करे फरमाए पियो मुसलमानो والسابقون الأولون من المهاجرين والأنصار والذين اتبعوهم بإحسان رضي الله عنهم ورضوا عنه منزل उहे मानी दा जेके मोहम्मद करीम अलैहि सलाम जे असहाब जे नक्शे कदम ते हलिया पर हाणे गौर कयो साहब जे नक्शे कदम ते असां छा हलियासीं सहाबा किराम जो हयातियूं छा हुयूं उन पहाड़ी तां मना करण वारे मना कयो माण्हू लही आयो माण्हू मुखातिब जंदा पुछा था कन छा थो चवण चाही चवे थो इने खे कठो इने खड्ड में मुखे दगाए करे मुखे रजम कयो छा थो चवण चाही चवे थो अल्लाह इने ॻाल्हि ते गवाह जे माण्हू खे तव्हां इने गुनाह में रजम कयो पिया इहो माण्हू इने मुजरिम जो कसूर इने जुर्म जो कसूरवार कोन्हे इहो मुजरिम कोन्हे मोखां इहो गुनाह थियो आहे इहो माण्हू बदली करे मुंहिंजी जाइ ते अची वियो आहे अॼु तव्हां इने खे रजम पे कयो मूंखे मुंहिंजे रब जो डपु पैदा थियो पंहिंजो पाण खे चवण लॻम फिलाना अॼु तुंहिंजी जाइ ते को ॿियो रजम कयो वियो ऐं तूं ॾिसंदो रहे सुभाणे अल्लाह जे साम्हूं छा जवाबु ॾींदे हीउ क़ुरान ॾिसियो आहे विचरे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जे असहाब जूं ज़िंदगियूं ॾिसीनि थियूं ईअं पंहिंजे अल्लाह खां ॾिजबो आहे तवक्कल भरवसो केॾो वॾो ज़ुल्म आहे शादी थे 4 महीना थिया 5 महीना थिया औलाद न पियो थे वञी करे ॾिसो मुसलमानो ही काफ़रनि जो मुआशिरो कोन्हे ही यहूदियुनि जो मुआशिरो कोन्हे ही ईसाइनि जो मुआशिरो कोन्हे हिन मुआशिरे में कलमे पढ़ण वारा क़ुरान खे मञण वारा मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी ज़ात खे मञण वारा उन जी तालीम खे मञण वारा 4 महीननि थी औलाद न थियो अल्लाह विसरी वियो दर दर ते हाणे इमदाद जे लाइ नज़रूं खयूं बि छा हलण 4 महीना बीमारी कोन छॾी अल्लाह जे दर तूं मायूस थी हाणे दर दर ते नज़रूं हन मतों किथां इमदाद अचे कंहिंजो कारोबार तंगा कंहिंजो दुकान तंगा कंहिंजी ॾेती लेती जे मामलात में तकलीफ़ूं आयूं वञी करे ॾिसो मुसलमानो हर नंढी वॾी ॻाल्हि ते तवक्कल ख़तम थी वियो दर दर ते धिका खाईंदे नज़र अचूं था अल्लाह जो क़ुरान फरमाए थो यकीनन ईमान वारा उहे अथव जिनजो अल्लाह ते तवक्कल हुजे कहिड़ो क़ाल अस्हाबु मूसा इन्ना लमुदरकून मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम कुरान दसे पियो की तवक्कल कबो आहे और की ईमान बचाइबो आहे की रब जी ज़ात ते भरोसो कबो आहे की दुनिया में सब्र कबो आहे की अल्लाह जी मदद जी इंतज़ारी कबी आहे मूसा अलैहिस्सलाम वटि साथी आया मूसा पोयां फिरौन जो लश्कर आहे साइडन खां पहाड़ अॻियां समुंड कारो पाणी हाणे छा थींदो मूसा अनकरीब सी गिरफ़्तार कया वेंदासीं अनकरीब सां पकड़िया वेंदासीं तो 4 महीननि जे मामलात जे करे 4 ॾींहनि जे मामलात जे करे तो दुनिया जी तंगी तकलीफ़ बीमारी जे करे तो दुनिया जी बेरोज़गारी जे करे भरवसो रब ते न कयो हेॾे होॾे लौणा हया पर हेॾे भी हिकिड़ी ज़ात मौजूद आहे दुनिया जे नज़रनि सां ॾिसे कोई गस नज़र नथो अचे कोई रस्तो नज़र नथो अचे अॻियां कारो समुंड आहे बाज़ुनि खां पहाड़ जबल पोयां फिरौन जो लश्कर आहे पर ज़ुबान ते कहिड़ा जुमला तरी आया क़ाल कल्ला इन्न मरिया रब्बी सयहदीन ऐ मुंहिंजा साथियो गणती जी ॻाल्हि कोन्हे मुंहिंजो रब मूंसां गॾु आहे किथे कुरान हकीम ते नजर दी पवे फज़न्नून इज़हबा मुग़ादिबन फज़न्न अल्लन नक़दिर अलैहि फनादा फ़िज़्ज़ुलुमात अल्लाह इलाहा इल्ला अंत सुब्हानका इन्नी कुन्तु मिनज़ ज़ालिमीन दुनिया जे मामूली दर्दन ते रब जे दर खां मायूस थियण वारा ही कुरान सॾे करे ॿुधाए तो हे ईमान वारनि जो वॾो कोन्हे ईमान वारा उहे या मच्छी जे पेट में बि अल्लाह जी मदद जी इंतज़ारी हुई قال رب إني وهن العظم مني واشتعل الرأس شيبا فلم أكن بدعائك رب شقيا ईमान वारा उहे पाण बि झूर पोड़ो घर वारी बि झूर पोड़ी पर वरी बि उम्मीद आहे असांजो अल्लाह असांखे औलाद ॾींदो قالوا حسبنا الله ونعم الوكيل सारी दुनिया साड़न ले जलान ले इब्राहिम अलैहिस्सलाम के बाह जे मच में विझण ले बीठी आहे पर फरमे तवक्कल भरवसो इन शे जो नालो आहे अहिड़ी जाइ ते फरमाईंदा मुंहिंजो रब काफ़ी आहे लक़द काना लकुम फी रसूलिल्लाहि उसवतुन हसना और दुनिया जा मुसलमानों तव्हां जे लाइ
जिले बेहतरीन नमूनो तवाजे सरदार मिश्रे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम की सीरत तय्यबा नगर कयो बदर जे मैदान में 313 तलवारियों अणपूरियों ढालू अणपूरियों सिरहूं अणपूरियों सवारी जा जानवर अणपूरा खादे पीते जो सामान अणपूरो सामो हजार जो लश्कर हर सहूलत मौजूदा दुनिया तारीख रकम कई कुरान ही वाक़या लिखा सदे करे कुरान ऐलान करे तो ही मोमिन जाओ साफल मोमिन करे में पंहिंजे रब जे ज़ात खां मायूस कोन थींदा इन्हें चाहे ते मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जन फरमाइंदा हेडे सारे मामले जे हूंदे फरमाइंदा सुभाणे अबू जहल हिते मरदो सुभाणे फिलानो काफिर हिते मरदो फिलानो काफिर हिते मरदो पुछण वाला पुछा था कन या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम 313 जो लश्कर हेडो सारो दुश्मन पर फरमाइंदा न अल्लाह जी ज़ात ते तवक्कल केड़ा मिसाल ले फरमाए बुधो अव्वल तो ईमान की हैसियत समझो दुनिया जो दौलतूं कमाइण ले रात ॾींहुं लगाए बुधो सा जो संगो टुटलब तव्हांजी मिल्कियत जा कमाई जा मालिक वनी ॿिया दींदा ये चाहियो तव्हांजी डुक डोड़ा दुनिया थी आ कंहिंजी 2 मिनटन ले ॿुधायो पोयां आया मेहनती आया जफ़ा कशूं कयनि सियाणा हा समझदार हा ठीक है जी जे उन्हनि जी नथी त असांजी थींदी अरे बद तो बद नेकल जी मकान थी सुलेमान अलैहिस्सलाम जी छा बादशाही पर दुनिया में तो वञणो पियो यूसुफ अलैहिस्सलाम जो हुस्न जमाल पर दुनिया में तो कौन रहा नबीन जी जमात असहाब औलिया नेक रहो केर के सब दुनिया वफा का निकली तो सामो सा कंदी पो छो उन्हें दुनिया जे करे पंहिंजे रब के नाराज कयो वेठा है बचायो पंहिंजो ईमान ईमान जी दौलत गड कयो अज भी कम मौत जे टाइम ते भी कम अचे कबर क़यामत में भी कम अचे पर वह दौलत आहे केड़ी ये गाल जो नालो ईमान कोने ईमान मेहनत जो नालो अल्लाह जी ज़ात सां हिकिड़े पुख्ते मज़बूत तालुक जो नालो यकीन तवक्कल भरवसो मोहब्बत उन्हें जी याद इन खां पोइ टी गाल वो तवक्कल पैदा की थे यो मौजू वडो तवील है सहकारी साहब पूछी चुका है साईं जन जी टिकट बागे उन्हें कर ॾिसंदो जे मौजू के तवील कबो तो गाल घणी डिगी थी वेंदी टी शे इहो जज्बो असां में कीअं अचे मुख्तसर ॿुधायां थो इहो तॾहिं थो जॾहिं क़ुरान पढ़ंदासीं नबी करीम इस्लाम जो ॻाल्हियूं पढ़ंदासीं इहो क़ुरान आहे वॾी ॾुख जी ॻाल्हि अथव बड़ो सही बुखारी किताब सलात मस्जिद जे पासे में दीवार भित रोड जे कपर ते मस्जिद ठाहिण जो बयान अबू बकर सिद्दीक कुरान पढ़दा हा मक्के जो औरतूं मक्के जा काफिर अची करे ॿुधंदा हा और वो ॿुधंदा कोन ॿुधी करे मुसलमान थी वेंदा हा अॼु वॾी ॾुख जी ॻाल्हि अथव काफिरनि जी ज़िंदगियुनि में इनक़िलाब ईंदो हो क़ुरान ॿुधी करे पर 80 अहिड़ा पत्थर दिलि जा हुआ जो क़ुरान तब्दीली आणे ई कोन इन क़ुरान जो ॾोह कोन्हे असीं उहा वात वठी चुका आहियूं जो दिल जंग जी चुका हन दिल के कट लगी चुकी या अजो इन ईमानी और साह पैदा करने जरा कुरान का रहनुमाई वठूं मिश्रे मोहम्मद करीम अलैहिस्सलाम जी रहनुमाई का रहनुमाई वठूं अल्लाह ताला मुखे मां के मिड़नी के अमल जी तौफीक अता फरमाए व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन।